लॻियूं लॻ मंगणे जो यूसी मीरठ यूसी समी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां नामज़द चेयरमैन उम्मीदवार मियां मिठल पीरज़ादो ऐं सोशल समाजी अॻवान सैयद जुम्मन शाह बुखारी विच में ग़लतफ़हमियूं दूर करे खीरखंड करे छॾियो। ख़बर मूजिब कुछ ग़लतफ़हमियुनि जे करे नाराज़गी हुई जेका अॼु दोस्तनि ज़िले काउंसिल उम्मीदवार सिराई जहांगीर खान सियाल समाजी अॻवान लाला इशफाक भागत ॿिन्ही मोज़िज़नि जे विच में इहे ग़लतफ़हमियूं दूर करे छॾियूं। ॿिन्ही खे खीरखंड करे छॾियो। सैयद जुम्मन शाह बुखारी पारां पीपी चेयरमैन उम्मीदवार मियां मिठल पीरज़ादो समेत पूरे पैनल जी भरपूर हिमायत करे छॾी ऐं तमामु जल्द यूसी समी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवारनि जे मान में हिकु आलीशान जलसो कराइण जो ऐलान करे छॾियो।